मटियारी ऐं आसपास के इलाक़नि में पानी की खोट, फसल तबाह। तफ़सील मूजिब ख़बर शामिल कजे थी। मटियारी ज़िले का सागर सोलंगी जी स्टेशन पलीजानी, शाहपुर, दरोपुर, सोहिकी, जाम शाख, दीनार शाख ऐं आसपास के इलाक़नि में पानी की हथरादू खोट। दारोगा ऐं ॿिया इरिगेशन अमलदार आबादगारनि खां चंद ॾोकड़नि जे करे ब्लैकमेल करण लॻा। आबादगारनि जो चवणु आहे त असांजा फसल तबाह थी रहिया आहिनि, उन्हनि जो ज़िम्मेवार केरु आहे? असां ॿनीअ ते लखें रुपया ख़र्च कयो वेठा आहियूं। भाण ॿिज ट्रैक्टरनि जा हर ॿनीअ जे आसरे कर्ज़ खणी ॿनी आबाद कई आहे। हाणे पाणी न हूंदो त असांजो छा थींदो? दारोगा असां खां पैसा वठी पाणी शाख में छॾींदा आहिनि, उन्हनि खां केरु पुछण वारो छो कोन्हे? असां आला इख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त करप्ट अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में असां रोडनि ते निकिरी एहतिजाज जो दाइरो वसी कंदासीं। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ TV।